असांजे वेदन जी वाणी आ कि जो व्यक्ति गुरु को भगवान का रूप कहता है उसकी श्रद्धा भी 2 नंबर की। जेके गुरु के चवनि था मुझे गुरु तो भगवान जो रूप आ, अना उहे पक्का ना आहिनि, पक्का श्रद्धावान ना आहिनि, या 2 नंबर जी श्रद्धा है। अरे भगवान जे रूप खां पोइ बि हा हा भगवान जे रूप खां पोइ बि त पहिरें नंबर जो गुरु केर हूंदो आ? परम निष्ठा जे में हुजे, श्रद्धा जे मैच्योर अवस्था जो नालो निष्ठा थींदो। वो कंहिंखे चइबो आहे? चवनि था जो सेवक कहता है मेरे गुरु परमात्मा का रूप है, भगवान का रूप है, वो 2 नंबर में है, पर पहले नंबर में तो वो है जो कहता है मेरे सतगुरु साक्षात भगवान ही हैं। कि मुंहिंजा सतगुरु भगवान जो रूप न आहिनि, खुद भगवान ही आहिनि। एड़ी पक्की सेवक जी श्रद्धा जंहिंजी हूंदी आहे वो गुरुअ मों ई गोविंद खे प्रकट करे छॾींदो आहे। चओ हरि राम।